बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। वीकेंड विद आवाज़ में सबा अबड़ो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी। उम्मीद आहे त तव्हां सभु ठीक ठाक हूंदा, ख़ुशि हूंदा, खैर आफ़ियत सां हूंदा ऐं अल्लाह करे तव्हांजे झोली में हमेशा ही ख़ुशियूं रहनि, शादो आबाद रहो। मूंसां गॾु मुंहिंजो होस्ट, मुंहिंजो साथी हमेशा जीअं मौजूद आहे ऐं एनर्जेटिक बि आहे। मूंसां गॾु वेठा आहिनि इम्तियाज़ एहसन अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तो इन उम्मीद सां, इन यकीन ऐं पक सां त जिते बि हूंदो तमामु घणा ख़ुशि हूंदो, ख़ुशबाश हूंदो। अगरि कंहिं मायूसी में परेशानी में मुब्तला आहियो त घणी दर दुआ आहे त अल्लाह पाक अव्हांखे इन्हनि मुसीबतनि खां, मायूसियुनि खां जल्द आजो करे अव्हांजे अङण ते, अव्हांजे मुंहं ते, अव्हांजी झोलीअ में ईअं मुस्कुराहटूं हुजनि। बहकंदा चहकंदा महकंदा रहो। सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान, पाकिस्तान खां ॿाहिरि जेके जेके सांगेड़ा, झांगेड़ा, मारवाड़ा असांजे प्रोग्राम खे ॾिसनि था, पसंदि कनि था, आऊं बशमूल सबा अबड़ो साहिबा जी असीं ॿई अव्हांजा मशकूर आहियूं। ऐं इंशाअल्लाह असांजी दुआ आहे त अव्हांजो ऐं असांजो गॾियल साथ ज़रूरु रहंदो। जी सबा, बहितरीन बहितरीन ॻाल्हि। ऐं मां ॻाल्हि कंदमि त टुडे इज़ 1 ऑगस्ट। ऑब्वियसली सभिनी जा प्लान्स हूंदा आहिनि ऐं हफ़्तनि जा बि प्लान्स हुजनि था, सालनि जा बि प्लान्स हुजनि था, देन महीननि जा बि प्लान्स हुजनि था। सो 1 ऑगस्ट आहे अॼु, कुझु डेज सेलिब्रेट कया वञनि था, उन बारे में त ॻाल्हाईंदासीं, पर मां इम्तियाज़ सां ज़रूरु पुछणु चाहींदमि त ऑगस्ट जे महीने में कहिड़ी कहिड़ी प्लानिंग तव्हां कंदा आहियो? छो त हाणे ॿारनि जा स्कूल्स बि खुलनि था, रोड बि थोड़ा हाणे असांखे बिज़ी नज़र ईंदा, छो त वेन्स न हुयूं असां वटि कोचिंग सेंटर्स ऑफ हुया, ट्यूशन सेंटर्स त चलो खुलियल हुया, ॿार वेंदा आहिनि, पर मेन ॻाल्हि इहा आहे त असांजा रोड थोड़ा घणा खुला थी विया हुया, छो त असां वटि स्कूल्स वेन्स जेके आहिनि उहे बंदि थी वियूं हुयूं कुझु टाइम जे लाइ। सो हाणे 1 ऑगस्ट आहे ऐं हाणे सॼियूं एक्टिविटीज़ ॿीहर स्टार्ट थींदियूं। सो तव्हां जूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ हूंदियूं हिन ऑगस्ट जे महीने में? हा बिल्कुलु सबा, ॾाढी सुठी ॻाल्हि कई। मां सम्झां त थोड़ी जल्दीअ में आहे सबा। अॼु मूं सोचियो थे त का शाइरी ॿुधाए बि, मां शाइरी त ज़रूरु ॿुधंदमि, पर 1 ऑगस्ट खां पहिरीं पर अॼु अलाए जे छो सबा अबड़ो साहिबा थकण में आहे, जल्दीअ में। ऐं ही सबा चाहे थी त जल्द में प्रोग्राम ख़त्म थिए, पर आऊं चाहियां थो त ख़त्म न थिए बाबा। अव्हां सां कचेरी जो सिलसिलो ऐं तसलसल जारी सारी रहे। बहरहाल अॼु सबा अबड़ो साहिबा जी फरमाइश खां बग़ैर आऊं इन्हनि खे हिकिड़ो शेर डेडिकेट करियां थो। इन्हनि खे त न, वरी मतां शो खां पोइ वरी का जंग थी वञे, पर ईअं आहे जो ईअं ई माना जनरली हिकिड़ो शाइर चए थो त मुझे बताओ कि कैसे तुम्हें यकीन दिलाऊं, मुझे बताओ कि कैसे तुम्हें यकीन दिलाऊं कि तुम मुझे बहुत याद आते हो। शायरी तुम समझते नहीं और अदाएं हमें आती नहीं। सो ॻाल्हि इहा आहे त दोस्तो, छोकिरियुनि खे ॾाढियूं अदाऊं ईंदियूं आहिनि, पाण छोकिरा वरी अदाउनि में घटि हूंदा आहिनि, छाकाणि त असांजो इन दिमाग़ ते ऐं असांजे इन्हनि कुल्हनि ते ॾाढा बार हूंदा आहिनि, ज़िमेदारीअ जा, घर वारनि जा, प्यारनि जा, दिलवारनि जा, ख़ासम ख़ासि पंहिंजनि ॿारनि जा। सो बहरहाल असां इन्हनि ज़िमेदारियुनि खे निभाईंदे पंहिंजी अधु ज़िंदगी ईअं गुज़री आहे। ऐं यकीन ॼाणियो त सुबुह जो पाण जॾहिं उथूं था, ठीकु 10 लॻे ताईं पाण कम कित में लॻा पिया आहियूं, पाण खे ख़बर कोन थी पए त गर्मी आहे, सर्दी आहे, छा थिए थो, छा नथो थिए। सो बहरहाल आऊं डिस्करेज पंहिंजी छोकिरियुनि खे कोन थो करियां। जेके ॻोठ में छोकिरियूं आहिनि से ॾाढियूं होनहार आहिनि, ॾाढियूं कमाल जो महारतूं रखनि थियूं, पर ईअं आहे जो पाण परसेंटेज खे ॾिसंदासीं, मर्दनि जी परसेंटेज इन्हनि ज़िमेदारियुनि खे निभाईंदे ऐं उन्हनि खे सभिनी खे राज़ी कंदे, सभिनी मां राज़ी करण मां मुराद इहो आहे त बाबा रोड ते को अव्हांखे का झिणक ॾेई वियो आहे तॾहिं खिली खीकारे मुस्कुराए, ठीकु आहे, ओके आहे, तव्हां पंहिंजी ज़िंदगी जियो, असां ख़ैरु आहे। ऑफिस में को हेठि मथां ई थी वई, कंहिंजो मूड ख़राबु आहे त पोइ आला ठीकु आहे, दरगुज़र कयोसि, भाऊ पंहिंजे मूड में सही न हूंदो त पोइ अव्हां थोरो मुस्कुराए उन ॻाल्हि खे दरगुज़र। इन सां गॾोगॾु ॿियनि मामलात में जिते तव्हां शॉपिंग करणु वेंदा, अजीब माण्हू मिलंदा अव्हांखे, अजीब इन सेंस में त हू वीचारा पंहिंजी ज़िंदगीअ में, पंहिंजनि मामलात में, घर जी ज़िमेदारियुनि में ॾाढा परेशान आहिनि। उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त यार ईंदड़ 10 तारीख़ ते सैलरी मिलंदी, पर अचानक ख़बर पए त यार सैलरी त मिलंदी, पर अनफॉर्चुनेटली मुंहिंजे नंढड़े जी घर वारनि जी तबियत ख़राबु थी पई आहे, शादी अची वई आहे। हाणे शादी जो मौसम कोन आहे, ऐं जनरली ॻाल्हि करियां पियो। सो उहे परेशानीअ में हूंदा आहिनि। हाणे कमिंग टू द पॉइंट, ॻाल्हि थोरी डिघी थी वई। डिघी करणु तमामु घणो ज़रूरी आहे,
छाकाणि तव्हां सां कचहरी न कंदासीं त असांजो हिते वेहण जो को फ़ाइदो ई कोन्हे। अच्छा, इन में हिकिड़ी मां सिर्फ़ु ॻाल्हि एड कंदमि इम्तियाज़ साईं, उन खां पोइ तव्हां कंटिन्यू कजो। तव्हां चयो त मर्दनि ते ज़िमेदारी वधीक हुजनि थियूं। हाणे जहिड़ो शुरू नाज़रीन जहिड़ो शुरू थियो बाबा, छोकिरी कॾहिं बि कोन चाहींदी त उनखे पोइते चइजे, छाकाणि त अॼुकल्ह जी छोकिरियूं शाना बशान मर्दनि सां गॾोगॾु मुक़ाबले में बि आहिनि, मदे मुक़ाबिल हुजण सां गॾोगॾु पंहिंजो मैदान पाण मलाइन थियो, इन में बि को शक कोन्हे। जी प्लीज़। बिल्कुलु, मां ख़ैर इन जी दिलि ख़ुशि कजे। इहो ई चवणु चाहियां पई त औरतूं बि घटि न आहिनि, ज़ाहिर उन्हनि ते बि बर्डन्स हुजनि था ऐं उन्हनि जी बि लाइफ इलाही हार्ड गुज़रंदी आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी औरत जल्दी पोढ़ी छो थींदी आहे? हा, इन जो जवाब मां ॾियां थो, पर नाज़रीन सां मां ॾिठो नाज़रीन, मूं इहो ई चयो न, मूं साइकी त आउं सम्झां न, ऐं मां सम्झां थो उहो टीम मेट ई कहिड़ो जेको अव्हांजी शख़्सियत खे, अव्हांजी सोच मतिलबु हिकिड़ी अबतर ज़बरदस्त उनखे ख़बर हुजे यार हिन दोस्त जो मुंहिंजे हिन डायलॉग ते छा रिएक्शन अचणो आहे। अगरि इहा ॻाल्हि अव्हांखे ख़बर कोन आहे त यकीन ॼाणियो अवी उहे टीम मेट पाण सां या त मुख़लिस कोन आहियो, या त पाण में ठहंदा कोन आहियो, या त पोइ अव्हां चाहींदा आहियो त बाबा टाइम पास थिए जान छुटे। पर असांजो वरी इहो कल्चर आहे, असीं ॾाढी मेठ मोहबत सां रहंदा आहियूं। हाणे उहा ॻाल्हि करियो जेका तव्हां पुछंदा। जी प्लीज़। जी मां अॼु असल में सभा खे मां ॻाल्हाइण जो मौक़ो कोन पियो ॾियां, हिन करे ही उतावली आहे त यार मूंखे कॾहिं मौक़ो पेनल्टी त पोइ इम्तियाज़ ते चांहि जी ज़रूर लॻंदी, असीं पेनल्टी हिक ॿिए ते हणंदा रहंदा आहियूं। इहा बि मूंखे ख़बर आहे त चांहि सां गॾोगॾु तव्हां पराठो ऐं चणा बि ईंदा। उहा पेनल्टी आहे मूं ते अॼु, सो अॼु मां नाश्तो कराईंदमि इम्तियाज़ खे। पर जॾहिं मूं करायो उहो ॾींहुं विसरी वियो। नाज़रीन ही माना ही ज़ाती आहे, नाइंसाफ़ी आहे। असां जॾहिं नाश्तो करायोसीं उहो ॾींहुं वियो, पर जेके छोकिरनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे छोकिरनि खां विसरी वेंदियूं आहिनि। असां चाहींदा आहियूं असांजी हर ॻाल्हि, असांजो हर पॉइंट तव्हांखे यादि हुजे। कॾहिं असांखे पाणी पीअणो आहे, कॾहिं असांखे चांहि पीअणी आहे, कॾहिं असांखे केॾांहुं वञिणो आहे, तव्हांखे हर पॉइंट यादि हुजणु खपे। पोइ त असांजे हिन दिमाग़ में हज़ारे ॻाल्हियूं, असीं चवंदा आहियूं हिकिड़ो दिमाग़ हज़ार टेंशन। पोइ साईं छोकिरियुनि जूं ॻाल्हियूं यादि करण जे लाइ अव्हां पंहिंजे दिमाग़ में जेको मेमरी कार्ड लॻंदो आहे न कंप्यूटर में ऐं मोबाइल में, उहो चिप हिते हणी छॾियो ताकी छोकिरीअ जी फीडिंग हिते थींदी रहे। अदा सभा खे सुभाणे चांहि घुरिजे ठीकु 9 लॻे, अगरि 9:05 थिया त पोइ माना ममण मची वेंदो। सो बहरहाल सो इम्तियाज़ मां तव्हांखां क्वेश्चन पुछियो हुयो त औरत जल्दी पोढ़ी कॾहिं थींदी आहे? हा, कॾहिं थींदी आहे या छो थींदी आहे? छो थींदी आहे या कॾहिं थींदी आहे? असल में सभा अगरि पाण ग्राउंड रियलिटीज़ जी ॻाल्हि करियूं त इलाही सारियूं छोकिरियूं अनफॉर्चुनेटली सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में, न सिर्फ़ु पाण सिंध जी ॻाल्हि कंदासीं, ओवरऑल बि असीं इहा ॻाल्हि ॾिसूं था, थोरी संजीदगी अख़्तियार करियूं था, छाकाणि मामिलो संजीदा आहे। त छोकिरियूं पोढ़ियूं इन करे थींदियूं आहिनि त छोकिरियूं छोकिरनि खां वधीक सितम, दर्द, कर्ब, ख़ौफ़ मां गुज़री रहियूं। इलाही सारा माण्हू जेके दोस्त या त माशी तौर ते उहे सघारा ताक़तवर कोन हूंदा आहिनि त पोइ हू छोकिरीअ जूं जेके मुनासिब ऐं जाइज़ ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं करे कोन सघनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा बिलख़ुसूस औरत जी परेशानीअ जी वजह इहा आहे त हुनजी न्याणी वॾी पई थिए, अनफॉर्चुनेटली हुनजी शादी न पई थिए, उन्हनि जा ॿारड़ा अगरि ठीकु कोन आहिनि, चङा भला कोन आहिनि, उहे बि बुनियादी ज़रूरतूं कोन। अॼुकल्ह अव्हांखे ख़बर आहे त खाधे पीते में मिलावट बि अची वई आहे, बिजलीअ जो बि बहिरान आहे, पाणीअ जो बि बहिरान आहे, इलाज बि न पिया थियनि, सो नौकरियूं बि कोन आहिनि। जॾहिं मर्द पंहिंजा हक़ अदा न करे सघंदो आहे, हक़नि में इलाही सारा ॿिया बि हक़ अची वञनि था। इहे त रुॻो असांखे ॾिसण में अचनि था न, ॿिया बि ॿुझा ऐं मुबहम अहम ऐं वॾो हक़ जेको मर्द कॾहिं कॾहिं अदा करण खां रहिजी वञे थो, सो उहो पंहिंजी परेशानियुनि में हुजे थो, उहो आहे प्यार करणु, प्यार ॾियणु। औरत खे 2 लफ़्ज़ प्यार जा अगरि तव्हां चई छॾिया त हुनजी ज़िंदगी बि वधी वेंदी आहे, हुनजी ख़ुशी बि वधी वेंदी आहे, उहा पंहिंजे जेको घर जो कमु आहे, जेके एफर्ट्स आहिनि उहे अञा वधीक अदा करे सघंदी आहे। सो औरतुनि जी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु करणु खपे, छो त हू असांजा घर हलाइनि थियूं, असांजे ॿारनि खे पालनि थियूं, ऐं इहे सभु कोई सम्झे थो, पर सम्झणु कुझु मर्द वरी कुझु औरतूं बि न चाहींदियूं आहिनि। सो हीअ त ॻाल्हि हुई औरतुनि ऐं मर्दनि जी, पर ॻाल्हि मां जॾहिं पहिरियां कई हुई त 1 ऑगस्ट आहे ऐं इम्तियाज़ खां एक्टिविटीज़ पुछियूं हुयूं, उहे लवाइनि पिया ऐं अलाए केॾांहुं वञनि पिया, शायदि आउट ऑफ कंट्री जो प्लान आहे जेको सभा ख़राब करे छॾींदी, नथा ॿुधाइण चाहिनि, छो भला? साईं वरी बि असां मथां धक अची वियो न। हाणे सभा साहिबा मथे हफ़्ते प्रोग्राम, ठीकु प्रोग्राम करण खां पोइ छंछरु ऐं आचर जे ॾींहं ते प्रोग्राम करण खां पोइ अव्हां खां मोकिलाईंदी,
जहाज़ ते वेठी हूंदी मूंखे सलाम कंदी बाय बाय आउं वञा थी। सो बहरहाल वरी मोटी बि इंशाल्लाह जी, असां जी। हिनखे वञण कोन ॾींदासीं। बहरहाल एब्रॉड जो इन्हनि जो ई मूड आहे, इन्हनि जो ई प्लान आहे। असीं बचनि जी रोज़ी कंदासीं हिते वेही करे, Oh my God. अवां सां ॻाल्हाईंदासीं इन्हनि सां गॾिजी, पर ही जॾहिं मोटी ईंदियूं। बहरहाल पाण सवा अगस्त जी ॻाल्हि कयूं जी। त अगस्त में अवां सम्झो थिए त मूं लवायो पए। अल्लाह पाक मुंहिंजे नंढड़े खे अल्लाह हयाती ॾे त हू अञा नंढड़ो आहे, पितकड़ो आहे। जी, इलाही जी। सारा माण्हू स्क्रीन ते वेही करे चवंदा आहिनि त यार मुंहिंजी शादी कोन थियल आहे, आउं अञा उम्मीदवार आहियां। पर आउं वेरी ऑनेस्टली फ्रैंकली टू द पॉइंट अगस्त में, छाकाणि त कॉर्पोरेट्स खुली वेंदियूं आहिनि ऐं अव्हांखे ख़बर आहे त असांजो कमु, असांखे छुट्टी आहे ई कोन। असांखे त टीवी मीडिया फील्ड खे छुट्टी आहे ई न। डिफरेंट डेज़ ते तव्हांखे शूटिंग लाइ घुरायो वेंदो त अव्हांखे वञिणो आहे। आउटडोर शूट आहे तॾहिं बि वञिणो आहे, का डॉक्यूमेंट्री आहे, को पैकेज आहे, को शो आहे, स्पेशल शूट्स आहिनि। अवां जीअं म्यूज़िकल प्रोग्राम बि करियो पियूं, उन खां पोइ कॾहिं कॾहिं किचन बि आउटडोर बि कंदियूं आहियूं। अगस्त जी जेतिरे ताईं ॻाल्हि आहे हाणे, छाकाणि त स्कूल बि खुली वेंदा, मौसम बि ठीकु थी वेंदो, कॉर्पोरेट में कम बि वधी वेंदो, सुस्तीअ मां माण्हू निकिरी बि ईंदा। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जून जुलाई फिस्कल ईयर 6 महीना गुज़री विया, पाण 8 महीने में अचूं पिया। सभ खां वॾी ऐं अहम ॻाल्हि, अव्हांखे ख़बर आहे त 14 अगस्त 1947 ते असांजो पाकिस्तान आज़ादु थियो। ऐं आउं सम्झां थो आज़ादु मुल्क में रहणु कंहिं गनीमत खां घटि कोन आहे। हीअ हिकिड़ी वॾी नेमत आहे। असांजो मुल्क प्यारो पाकिस्तान असांखे ॾाढो अज़ीज़ आहे ऐं इन मुल्क जे लाइ पाण पतोड़ियूं था, पाण कोशिशि करियूं था। हाणे असीं कोशिशि कंदासीं 14 अगस्त जे ॾींहं ते मुख़्तलिफ़ इवेंट्स ऐं कॉन्फ्रेंस, छाकाणि त मीडिया पर्सनैलिटीज़ खे हमेशह इनवाइट कयो वेंदो आहे, किथे एज़ अ मॉडरेटर, किथे एज़ अ गेस्ट, किथे एज़ अ मतिलबु मुख़्तलिफ़ डेज़िग्नेशन्स अव्हांखे असाइनमेंट्स मिलंदियूं रहंदियूं आहिनि। सो उन 14 अगस्त खे भरपूर तरीक़े सां ऐं पंहिंजी किरदार खे ॾाढे ज़बरदस्त सुहिणे नमूने सां निभाइण जे लाइ आउं कोशिशि करियां पियो, तयारी करियां पियो। इन में मज़े जी ॻाल्हि त आउं ग्रीन शर्ट मां सोचां थो त हाणे ख़रीद कजे। न न न इएं पॉसिबल ई कोन आहे। ऑफिस में कॾहिं पाए सघंदा आहियूं असीं? 14 अगस्त ते असीं पाईंदासीं। ऐं हा, सी ग्रीन हिकिड़ो कलर आहे। अगरि अवी सी ग्रीन कलर तव्हां बि कपिड़नि में पाए वठो त ॾाढो कमाल जो ज़बरदस्त लॻंदो आहे। साॻी रीति अगरि को मर्द बि ग्रीन, सी ग्रीन हुजे, मतिलबु लाइट कलर हुजे, उन में बि डिफरेंट क्वालिटी आहे, छाकाणि त कपिड़ो सुञातो ई क्वालिटी सां वेंदो आहे। अगरि उनजी क्वालिटी ॾाढी कमाल जी आहे त पोइ अव्हांजे जिस्म ते, अव्हांजी पर्सनैलिटी, अव्हांजी शख़्सियत ते ॾाढो निखार आणींदो आहे। सो हाणे आउं कोशिशि करियां पियो, सोचां पियो पेंट त सिबराए कोन थी सघिजे, सो उनखे वाइट वठिणो पवंदो असांखे। ऐं ग्रीन शर्ट छा सिबियल वठिजे या सिबराइजे, पर जेके फिटिंग जे हवाले सां या फिज़िक्स जे हवाले सां अगरि तव्हां चाहियो था त कपिड़ा तव्हांजा ॾाढा सुठा हुजनि, सुहिणा लॻनि, त पोइ तव्हांखे दर्ज़ीअ ॾांहुं वञिणो पवंदो। मूंखे महसूसु थिए थो त मूं तमामु घणो टाइम वठी छॾियो। सबा ॾाढी उतावली आहे, प्लीज़। महसूस थिए पियो, यानी कि अञा लॻे न पियो त मां टाइम वधीक वठी ये ॿी पेनल्टी लॻी वई इम्तियाज़ ते। वरी हाणे 3 चांहि पीआरींदा, 3 चांहियूं इम्तियाज़ ते ऑलरेडी थियल आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायो नाज़रीन, सबा जी ज़िंदगी गुज़रे ई चांहि ते थी। हिकु वेलो मानी खाईंदी आहे, 2 वेला वेहंदी आहे, चवंदी आहे आउं स्मार्ट नज़र अचणु चाहियां थी। बाबा तव्हां मानी त खाओ यार, स्मार्ट नज़र अचणु चाहियो था त पोइ वञी पार्क में किथे को एक्सरसाइज करियो, वॉक करियो। एक्सरसाइज त तव्हां उते वञी जिम में कंदा, वॉक करे वठो, पार्क में बि तव्हां एक्सरसाइज करे सघो था। पर छाकाणि त आउं इन शइ खां ॾाढो लवाईंदो आहियां, उते पंहिंजो एक्सरसाइज कंदे मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे। इन करे चाहींदो आहियां त जॾहिं जिम जॉइन कबी तॾहिं एक्सरसाइज कबी, अदरवाइज़ वॉक करे सघूं था। सो बहरहाल कमिंग टू द पॉइंट, वराए बि असांखे ई धकु लॻी वियो। सबा इहो न चाहियो त हा यार इम्तियाज़ तव्हांजी महिरबानी, तव्हां मुंहिंजे इन उद्दमनि खे, एहसास खे, जज़्बात खे ऐं मुंहिंजे फेशियल एक्सप्रेशन खे सम्झंदे मुना तव्हां लाड़ो कयो। वराए बि चएं त अञा बि तव्हां चओ था लॻे थो। सो बहरहाल ॻाल्हियूं ख़तम न थींदियूं, मां ब्रेक थी वठां, तव्हां ब्रेक वठो। इम्तियाज़ खे रोकियां थी मां हिते, ऐं असीं बि हिते वेहूं था, पर हिन सां थोरो विड़ी वठां था। ब्रेक खां पोइ वापसि अचो। अव्हांखे केॾा कुझु वणिणो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर भली कार वीकेंड विद आवाज़ में। ऐं हाणे जे टॉपिक ते असीं ॻाल्हाईंदासीं वर्ल्ड वाइड, अॼु उन ई टॉपिक ते ॻाल्हायो वञे थो। ऐं उन टॉपिक खे इन लाइ असीं ॻाल्हाइणु चाहियूं था, असीं बि पाकिस्तान में खोड़ सारा अहिड़ा केसिस ॾिठा आहिनि
जेके असीं अवॉइड करे वेंदा आहियूं, जेके बीमारियूं असांखे नज़र त ईंदियूं आहिनि पर उन्हनि जो इलाजु कराइण न वेंदा आहियूं, या वरी असीं कंहिंखे मशवरो ॾियणु न चाहींदा आहियूं त असीं सोचींदा आहियूं कि हुनजो मसइलो आहे। ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं पाकिस्तान में बीमारियूं आहिनि जिन ते असांखे गाइडनेस त ॾिनी वञे थी, जंहिंजे लाइ असांखे ॿुधायो त वञे थो, वर्कशॉप्स करायूं वञनि थियूं, पर पोइ बि असीं उन बीमारियुनि खे इग्नोर करे अॻियां वधण जी कोशिशि कंदा आहियूं। उन्हनि बीमारियुनि मां हिकिड़ी ख़तरनाक बीमारी मूसी मर्ज़, जंहिंजो इलाज बि मौजूदु आहे या न आहे पाकिस्तान में, इहो असीं पुछंदासीं डॉक्टर खां। उहा बीमारी आहे फेफड़नि जे कैंसर जी बीमारी, जंहिंखे डायग्नोस कयो वियो हुयो अर्ली 20s में, ऐं अॼु उनजो ॾींहुं लंग्स कैंसर डे सेलिब्रेट कयो वञे थो ओवरऑल इन द वर्ल्ड। आगाही ॾिनी वञे थी, मुहिम हलाई वञे थी, केतिरियूं NGOs आहिनि इन हवाले सां मुहिम हलाइनि थियूं त माण्हुनि खे ख़बर पवे त जेकी फेफड़नि जी बीमारी आहे, कैंसर जी बीमारी आहे, उहो मूज़ी मर्ज़ आहे। इन जो इलाज मुमकिन आहे, हर जगह ते आहे, पर कीअं, ऐं इहा बीमारी पखिड़िजे कॾहिं थी, थिए कॾहिं थी, इन बारे में असीं अॼु ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। असां सां बहितरीन महिमान डॉक्टर मौजूदु आहिनि, उनखां असीं ज़रूरु पुछंदासीं इन ॾींहं जे हवाले सां, इन बीमारी जे हवाले सां। डॉक्टर नूर सुमरो साहब जन असांखे अॼु वीडियो कॉल ते ज्वाइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम, महिरबानी, इन आगाही प्रोग्राम खे खणी हलो था। तव्हांजी वरी महिरबानी, तव्हां असांखे ज्वाइन कयो आहे वीकेंड विथ आवाज़ में। तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदमि त अॼु जे ॾींहं जी अहमियत केतिरी आहे, छा असीं पाकिस्तान में रही करे इन ॾींहं खे मल्हाए सघंदा आहियूं, मल्हाईंदा आहियूं, या असांखे ख़बर बि आहे इन ॾींहं जे हवाले सां? ॾिसो, नो टोबैको डे जो दुनिया में हिकिड़ो डे हूंदो आहे जेको अॼु पाकिस्तान में बि सेलिब्रेट करे रहिया आहियूं। नो टोबैको जो मतिलबु आहे त जेका स्मोकिंग आहे, तंबाकू आहे, उनखे खे बंदि करणो आहे। फेफड़नि जी कैंसर पाकिस्तान में तेज़ी सां फैलिजे थी। हिकु साल जे अंदरि 1,98,000 केसेस रिपोर्ट थिया आहिनि पूरे पाकिस्तान में। तो के असां वटि नेशनल रजिस्ट्री कोन्हे का, पर कुझु हॉस्पिटल जी जेका डेटा असीं रिव्यू कंदा आहियूं सीनियर कलीग्स मिली करे, उन जे तादाद जे हिसाब सां 1,98,2026 में केसेस रिपोर्ट थिया आहिनि फ्रॉम जून 1 जुलाई टू 3 जून 2026 ताईं, जेको असांजो फाइनेंशियल ईयर बि हूंदो आहे। त इन्हीअ में अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे 80% अमवात था थियनि। 80% जॾहिं मौत थिए थो, उनजा असबाब इहे आहिनि त मरीज़ असां वटि लेट अचे थो। दो के स्क्रीनिंग प्रोग्राम, असां वटि नेशनल स्क्रीनिंग प्रोग्राम जो वजूद ई कोन्हे को। अफ़सोस इहो आहे 50 खां जेके बि माण्हू मथे उमिरि में, उहे एतिरा क्रॉनिक आहिनि जो हिकु पैकेट, वरी इन सिगरेट में बि क्वालिटी आहे त कहिड़ी क्वालिटी जो माने थो, केतिरी तंबाकू जेका निकोटीन उन जे अंदरि आहे, मक़दार केतिरो आहे। पन जी बीड़ी, कल्ह ई हिकिड़ो केसेस ॾिठो ते पन जी बीड़ी हिकिड़ी औरत पीअंदी हुई, औरतुनि में 33% आहे, बाक़ी पाकिस्तान पॉपुलेशन में सेकंड मोस्ट लंग कैंसर जेको आहे ओवरऑल ऑल कैंसर्स में, ऐं दुनिया में थर्ड लीडिंग कैंसर केस आहे इहो। पहिरियों पाकिस्तान में ट्यूबरक्लोसिस डायग्नोस थिए थी, नमूनो थिए थो, माण्हू उनखे मिसट्रीट कराइनि पिया, ऐं पोइ वरी ब्रोंकाइटिस ठही करे लंग कैंसर थिए थी। उन्हनि दोस्तनि में, उन्हनि मुंहिंजे भाउरनि में जे बचपन खां थियनि था, उनजो इलाज शुरू में जेकर नंढो लीयन हूंदो त उनजी ऑपरेशन करे कढी सघे, कीमोथेरेपी ऐं रेडियोथेरेपी खां बचत थी सघे। हींअर बि टारगेटेड थेरेपीज़ अवेलेबल आहिनि, पर अफोर्डेबिलिटी जो वॾो इशू आहे, ऐं उन जो सर्वाइवल 1.8, पर 18 महीना 12 महीना तव्हां ट्रीटमेंट नथा करायो त माण्हू ॾाढो परेशान थो थी वञे, ऐं उनजे पंहिंजे घर जे भातियुनि मां हथु खणी थो वञिणो पवे। मां तव्हांखे अपील कंदुसि, गवर्नमेंट खे बि अपील कंदुसि त असां इन खां कीअं बचूं। कंट्रोल कयो टोबैको खे। जेकॾहिं असां टोबैको ते कंट्रोल करे वियासीं त 1/3 डिज़ीज़ जेका आहे, यानी 2 लख जेके केसेस थियनि था, उन मां तक़रीबन असां 75,000 केसेस रोके सघूं था। कंपेन करण, माण्हुनि खे आगाही ॾियण, उन्हनि कराची में, सूबे सिंध में कराची, सजावल, चट्टो, इतो वधीक केसेस आहिनि। पंजाब में, पाकिस्तान में पंजाब जो इलाक़ो आहे सरगोदा, मुल्तान
ऐं वेहाड़ी इन में सभ खां वधि में वधि केसिस आहिनि। मां अघाईअ जे लाइ अव्हांखे अपील कंदुसि हुजे हिन जो अव्हां इहो कंपेन कयो पिया, माण्हुनि में अघाई ॾियो पिया। सिगरेट सिर्फ़ु फेफड़नि जी कैंसर न पैदा करे, जितां जितां धूप वञे थो उतां उतां ब्लेडर जी कैंसर बि थी सघे थी, गुर्दनि जी कैंसर बि थी सघे थी, माउथ जी कैंसर बि। छो त तव्हां ॾिसो जॾहिं चपनि ते सिगरेट रखी इनहेल था कयो, धुओं अंदरि था कयो, उहो धुओं जातो जातो गुज़रे थो, मादे जी कैंसर बि करे थो, खाधे जी नलीअ जी कैंसर बि करे सघे थो। पर इहो आहे त स्मोकर जेके हूंदा आहिनि, जेके सिगरेट ऐं बीड़ी पीअनि था, उन्हनि में फेफड़नि जी कैंसर इन स्मोकिंग जे करे साइंटिफिकली प्रूव थी वई आहे। त ख़ुदा पंहिंजे पैसनि सां पंहिंजो ज़हर न ख़रीद कयो, इहे पैसा बचाए फ्रूट वठो, तव्हांजी सिहत बहितर थिए। बिल्कुलु ठीकु साईं नूर साहिब, असीं चाहींदासीं त असां इब्तिदाई अलामतुनि निशानियुनि बाबति बि ज़रूरु सम्झूं। फेफड़नि जी कैंसर जूं इब्तिदाई अलामतूं कहिड़ियूं आहिनि? सभ खां पहिरियों खंघि थींदी आहे, सीने में सूर पवंदो आहे, खंघि मुस्तकिल रहंदी आहे। पोइ चेस्ट या सीटी स्कैन कराईंदा आहियूं, मुख़्तलिफ़ रिपोर्टूं कराईंदा आहियूं, हिस्ट्री वठंदा आहियूं। इहे ॿ कारण आहिनि जंहिंजे करे उनखे असां पकड़जे सघूं था। मुस्तकिल खंघि जो रहणु कंहिं बि दवा सां उनजो दूर ऐं सीने में सूर तॾहिं थींदे उहा गोड़ी वॾी थी वेंदी। पहिरीं अलामत हूंदी आहे खंघि, माण्हू थोरी घणी दवा वठंदो, खंघि ठीकु थी वेंदी, वरी ॿीहर थींदी। त उनजे लाइ फौरन सीटी स्कैन चेस्ट जो घुर्जे या एक्सरे चेस्ट हर PHU में बेसिकल यूनिट अवेलेबल आहे, उतो वञी एक्सरे चेस्ट कराए वठूं। पोइ थी सघे थो ट्यूबरक्लोसिस हुजे, थी सघे थो नमूनिया हुजे, थी सघे ॿियो इन्फेक्शन हुजे, त उनखे पोइ रूल आउट करण जे लाइ घणा ई टेस्टूं करणियूं पवंदियूं। पर जीअं त कराची जे अंदरि, अंदरून सिंध जे अंदरि ख़ैराती इदारा कमु कनि पिया, असां नेशनल लेवल ते नेशनल स्क्रीनिंग प्रोग्राम गवर्नमेंट खे हिन चैनल जे थ्रू अपील कंदुसि त नेशनल स्क्रीनिंग प्रोग्राम सिंध में, पंजाब में ख़ुदा लाइ शुरू कयो त माण्हुनि जूं जानियूं बचनि। बिल्कुलु ठीकु साईं नूर साहिब, कहिड़नि माण्हुनि खे फेफड़नि जी कैंसर जी बीमारीअ जो वधीक ख़तरो हुजे थो? मिसाल जे तौर ते जीअं ॻाल्हि कई सिगरेट जी, सिगरेट खां अलावा पाण धुएं मां गुज़रूं था, रोड ते धुओं आहे गाॾियुनि जो, कुझु माण्हू फैक्ट्रीज़ में कमु कनि था, पोल्यूशन, एयर पोल्यूशन जेके तव्हां ॾिसो व्हीकल्स जेके हलनि थियूं, उहे जेके टायर यूटिलाइज़ थियनि था, उन्हनि जा जेके स्मॉल पार्टिकल्स आहिनि उहे डिस्ट्रॉय न थींदा आहिनि, उहे एयर में मौजूदु हूंदा आहिनि। ठीकु आहे, जीअं डीज़ल आहे, डीज़ल जो जेको स्मोक आहे उहो डिस्ट्रॉय न थींदो आहे, उहो एयर में मौजूदु हूंदो आहे। उहा पोल्यूटेड एयर माना गंदी हवा जेका असां इनहेल, उनजो सबबु। ॿियो आहे इंडस्ट्रियलाइज़ेशन, जिते मां इंडस्ट्रीज़ में कमु कनि था, उहे इंडस्ट्रीज़ जैसे एस्बेस्टोसिस जेका हूंदी आहे, उन्हनि इंडस्ट्रीज़ के अंदरि बि असां इनहेल कयूं था। ज़रूरी न आहे त स्मोकर हुजे। अनवेस्ट जेके असांजा वेस्ट प्रोडक्ट्स आहिनि उनखे साइंटिफिक तरीक़े सां न ज़ाया करणु ऐं उन्हनि वर्करनि में जेके उहे ज़ाया करण में मसरूफ़ हूंदा आहिनि, उन्हनि में बि असां कैंसर ॾिठी आहे। ज़रूरी न आहे त उहे स्मोकर हुजनि। एयर पोल्यूशन तमामु हिकिड़ो वॾो रोल अदा कंदी आहे, जेको असांजे फेफड़नि में ऑक्सीजन जो कमु कंदा आहिनि। उहा ऑक्सीजन जेका एयर असां खणूं था, उहा एतिरी गंदी आहे जो दुनिया जा माण्हू जेके आहिनि असांजे मथां अफ़सोस कंदा आहिनि त पंहिंजे एयर पोल्यूशन खे ठीकु छो नथा करे सघूं। बिल्कुलु ठीकु साईं नूर साहिब, मिसाल जे तौर को माण्हू कैंसर जो मरीज़ थी वियो आहे, इफेक्टेड थी वियो आहे, उनखे बचण जे लाइ इमीडिएट कहिड़ियूं तदाबीर करणु घुरिजनि? सभ खां पहिरियों त उनजो डायग्नोस कजे त इहो टिश्यू कहिड़ो कैंसर आहे, स्क्वामस सेल आहे, एडिनोकार्सिनोमा आहे, स्मॉल सेल आहे। पोइ उनजी स्टेजिंग कबी आहे। पोइ उनखे ॿुधाइबो आहे त बाबा तुंहिंजी हाणे दवाउनि जे वसीले थींदो, या तुंहिंजो ऑपरेशन जे वसीले थींदो, या तुंहिंजो तबी शयूं जेके लॻंदियूं, रेडियोथेरेपी जेके असां चवंदा आहियूं, उहा लॻंदी। उहो डिपेंड थो करे त कहिड़ी स्टेज में अचे थो, उमिरि उनजी केतिरी आहे, उनजो फिज़िकल स्टेटस केतिरो आहे, ऐं उहो बर्दाश्त छा थो करे सघे, ऐं उनजी टाइप ऑफ कैंसर। छो त हिन में इलाही टाइप्स हूंदियूं, स्मॉल सेल हूंदो आहे, नॉन स्क्वामस सेल कार्सिनोमा हूंदो आहे, एडिनोकार्सिनोमा हूंदो आहे, त उनजे हिसाब सां तइम कबो आहे। यानी कि तव्हां चओ था त इहा प्रिवेंटेबल डिज़ीज़ आहे, इन जो इलाज मुमकिन आहे अगर वक्त सिर ख़बर पइजी वञे। बिल्कुलु, जेकॾहिं आख़िरी स्टेज में ईंदो, फेफड़नि में पाणी भरिजी वेंदो,
या जिस्म जे ॿियनि हिस्सनि में बीमारी फैलिजी वेंदी त उन जा चांसिस घटि आहिनि। जेकॾहिं अर्ली स्टेज में ईंदो, शुरूआत में ईंदो त 5 साल 10 साल सर्वाइवल टारगेटेड थेरेपीज़ हाणे अची वियूं आहिनि, मुख़्तलिफ़ कंपनियुनि वटि अवेलेबल आहिनि, पर उन्हीअ जे लाइ वसाइल ऐं उन जे लाइ टेस्टूं कराइण तमामु ज़रूरी हूंदियूं। गवर्नमेंट खे इन्हनि शयुनि ते नज़र विझणु घुरिजे। सही। डॉक्टर नूर सुरवर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां आवाज़ टीवी में वीकेंड विथ आवाज़ में पंहिंजो कीमती टाइम ॾिनो। नाज़रीन, अॼु दुनिया में ही ॾींहुं सेलिब्रेट कयो वञे थो फेफड़नि जे कैंसर जो ॾींहुं। सो ख़ुदारा अगरि कंहिंखे इहे अलामतूं आहिनि जेके डॉक्टर साहब ॿुधायूं आहिनि त इन जो इलाज बि मुमकिन आहे ऐं जल्दी पंहिंजे डॉक्टर सां रुजू कयो। सो हाणे वठंदासीं नंढिड़ो ब्रेक। तव्हां केॾा न वञो, वरी वापसि था अचो। वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। दोस्तो, अव्हां खे ख़बर आहे त गर्मीअ जी शिदत तमामु घणी रही समूरी सिंध में, पर अॼु खां पोइ मौसम चेंज थियण वारो आहे। गाए बगाए असीं ॾिसूं था त हवाउनि जो सिलसिलो शुरू थिए थो, बरसातुनि जो सिलसिलो शुरू थिए थो, पर जॾहिं बरसाति थिए थी जजे मिक़दार में कोन थी थिए त पोइ उक तमामु घणी वधी वञे थी। पर हाणे छाकाणि त बरसाती मौसम जो सिलसिलो तमामु घणो शुरू थियण वारो आहे, चांसिस आहिनि 80 to 90% छाकाणि त असांखे कंफर्मेशन पर मौसमियाती माहिर चवनि था। सो बहरहाल सभा खे आउं चवंदुसि मौसम जे बारे में ॻाल्हाए ऐं उन खां पोइ असां वटि हिकिड़ा ज़बरदस्त साईं मौसम जा माहिर मौजूदु आहिनि, उन्हनि से बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी सभा जी। इम्तियाज़, मौसम जी तव्हां ॻाल्हि कई, पर गुज़िरियल ॾींहुं केॾी गर्मी हुई, हिकिड़ो हब्स थी वियो हुयो ऐं हवा हले पई त ठीकु आहे, नथी हले त एतिरी गर्मी, छो त असां वटि जुड़ियालो मौसम आहे हिन वक़्तु कराची में। उन जे बावजूद बि असां वटि तमामु घणी गर्मी आहे जेका बर्दाश्त जोगी न आहे। उस न हुजण जे बावजूद एतिरी गर्मी छो? हलो माहिर खां था पुछूं। बिल्कुलु ईअं आहे। दोस्तो, असांखे मौसम जे माहिर दोस्त जॉइन कयो, उन्हनि जी वॾी महिरबानी। नज़ीर बम्बरो साहिब खे भलीकार कंदासीं। साईं भलीकार करियूं था, अव्हां जी वॾी महिरबानी। अव्हां असांखे वीकेंड विद आवाज़ में लाइव प्रोग्राम लाइव कॉल जे ज़रिए जॉइन कयो। थैंक यू। जी साईं। जी जी मौसम जे बारे में जी जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेका बरसाति अचे पई उहा अॼु बि कल्ह वांगुरु थरपारकर जे इलाइक़नि में वधीक बरसाति हूंदी। नंगर पारकर, इस्लाम कोट, डाहली, छाछरो ऐं उमरकोट जा इलाइक़ा, इन्हनि में बरसाति जो मिक़दार वधीक हूंदो। बाक़ी उन खां अलावा मीरपुर ख़ासि, सांगड़, किपरो, अछड़ो थर ऐं मथे घोटकीअ ताईं ॾहकी, ओबाड़ो, इन्हनि इलाइक़नि में चङी भली बरसाति पवंदी। ऐं पोइ वरी जेकॾहिं असां हिन तरफ़ अचूं विचोले पासे तरफ़ त बदीन, छटो ऐं मथे नवाबशाह जे पासे शरफ फिरोज़ या उन खां मथे सखर तरफ़, शिकारपुर तरफ़, हिते बि बरसाति वसंदी, पर किथे कुझु घटि हूंदी। जीअं उत्तर तरफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते थोरी घटि हूंदी, विच में जेके नवाबशाह वारा इलाइक़ा आहिनि उते कुझु वधीक हूंदी, पर विचोले क़िस्म जी बरसाति हूंदी जेका हेठि ठटे ताईं, हैदराबाद ताईं ऐं बदीन ताईं वसंदी। पर वरी कराचीअ जी ॻाल्हि कजे त कराचीअ में बरसाति जो अॼु चांस बिल्कुलु आहे। अॼु शाम जो देरि सां कुझु बरसाति जो सिस्टम ईंदो, पर बरसाति जो सिस्टम कमज़ोर थी चुको हूंदो। इन करे कराचीअ में तमामु घणी बरसाति जो को ख़तरो कोन्हे, हल्की फुल्की बरसाति वसी सघे थी। बाक़ी जेके असांजा इलाइक़ा आहिनि, नंगर काछे जा इलाइक़ा या थाणो बुला खान या खीर सां गॾो वारा इलाइक़ा, दादू वारा, जोही या वाही पानी जा इलाइक़ा आहिनि, या कमर शेदात कोट आहे, त इन्हनि में बरसाति जो इम्कान आहे, पर बरसाति तमामु घणी न हूंदी। सही। नज़ीर साहब, इहो ॿुधायो त कराचीअ वारा इंतज़ार कनि था बरसाति जो, अगरि मींहुं वसंदो बि त छा इहो कंटिन्यू हफ़्तो हलंदो या 2 ॾींहं या 3 ॾींहं असीं एक्सपेक्ट करे सघूं था, या प्रेडिक्शन इहा बि ग़लति थी वेंदी? न, बरसाति जेका आहे बिल्कुलु जेको सिस्टम आहे उहो हिन वक़्तु गुज़रे थो पियो। तक़रीबन हिन वक़्तु जेका उनजी पोज़ीशन आहे सेंटर जी, उहा राजस्थान में आहे, यानी नंगर पारकर खां थोरो ओभर तरफ़ आहे। त इहो असां खां कराचीअ खां तमामु परे आहे। इन करे कराचीअ ते इन जा असर पवंदा, पर घटि असर पवंदा। इहो नथो चई सघिजे त को बरसातूं वरी अञा हिन अगस्त जे महीने में न ईंदियूं। न, बरसाति जा सिस्टम अॻिते बि अचणा आहिनि, 1-2 सिस्टम अञा अचणा आहिनि अगस्त जे दौरान। अच्छा नज़ीर साहिब, अव्हां ॾिठो त
पुठियां साल बि बरसातूं हयूं ऐं बरसातुनि जो सिलसिलो त साल साल हलंदो रहे थो, पर उन जी बचाव जे लाइ के इब्तिदाई तदाबीर कोन हूंदियूं आहिनि। इन बाबति तव्हांजो छा चवणु हूंदो? ऐं हिकिड़ो ॿियो अहम सुवाल जेको इन सां गॾु आउं करणु चाहींदुसि त मुख़्तलिफ़ हंधनि ते, मतिलबु सूबनि जी ॻाल्हि करियूं या कुझु शहरनि जी, कराची में बैरिया टाउन जी ॻाल्हि करियूं त बरसाति जे पाणी खे जमा कयो थो वञे, पर अनफॉर्चुनेटली इते ड्रेन थो थी वञे। अलबत्ता असांजे लाइ परेशानीअ जो बाइस बणिजी थो वञे जॾहिं गितियुनि ते बीहे थो। छा चवणु चाहींदो? साईं, हाणे इन जे लाइ हिकिड़ी फुल प्लानिंग हूंदी आहे जेका, ऐं उन ते अमल पूरो साल जारी रहे, तॾहिं वञी इहो मुमकिन थी सघे थो त पाणीअ खे मैनेज कीअं कजे, पाणीअ खे किथे स्टोर कजे। या हाणे ॾिसो, जेकॾहिं नंढा नंढा डैम आहिनि त उन्हनि में त पाणी स्टोर थिए थो, पर ॿियो पाणी सभु ज़ाया थी थो वञे। उन्हनि जी स्टोरेज जा के बि इंतज़ाम असां वटि कोन्हनि। जॾहिं त इंतज़ाम करे सघजनि था, जेकॾहिं ग्राउंड वाटर लेवल यानी कि जर जो पाणी तमामु घणो हेठि आहे त असां जर में वेल ठाहे डायरेक्ट वेल जे अंदरि पाणी मोकिले सघूं था त जीअं जर में पाणी स्टोर थी वञे ऐं उनखे पोइ इस्तेमालु करे सघूं था। त इहे तरीक़ा आहिनि। इन ते बाक़ाइदा अमल करण जे लाइ को इदारो हुजणु खपे जेको मुस्तक़िल उन ते अमल कंदो रहे, तॾहिं वञी उन मां फ़ाइदो हासिल थींदो। सही। नज़ीर साहब, इहो ॿुधायो त ही जेका बरसाति अचे पई असां वटि ऑगस्ट में, चवंदा आहिनि त जून जुलाई अगस्त जा महीना बारिश जा महीना आहिनि, मींहं जा महीना आहिनि, पर 2 महीना गुज़री विया, असीं बारिश न ॾिठीसीं ऐं हाणे ऑगस्ट में तव्हां ॿुधायो त ॿिया बि स्पेल असां वटि अची रहिया आहिनि। सिंध जा जेके ॿिया इलाइक़ा तव्हां ॿुधाया उते तेज़ बरसाति थींदी, छा उहा बरसाति नुक़सानकार हूंदी या फ़ाइदेमंद साबित थींदी असां लाइ? जी बिल्कुलु। हाणे इहो तव्हां हिकिड़ो अहिड़ो सुवाल कयो आहे जंहिंमें थोरो टेक्निकल मसइलो आहे मौसम जो। इहो आहे त हिन जी नज़ीर भमरो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। हिते असीं नंढिड़ो ब्रेक वठंदासीं। तव्हां केॾांहुं न वञो, वीकेंड विद आवाज़ प्रोग्राम जारी आहे। जी वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। दोस्तों, अॼु अव्हांखे ख़बर आहे, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पेरेंट्स रेस्पेक्ट डे आहे। अॼुकल्ह असीं ॾिसंदा आहियूं त ॿारनि में तरबियत जी थोरी कमी थी वई आहे। इलाही सारा पेरेंट्स जेके इहा शिकायत कंदा आहिनि त असांजा ॿार असांजी ॻाल्हि कोन था मञे, असांखे रिस्पेक्ट कोन था ॾियनि ऐं जेको असीं घुरूं था उहो असांखे मोट में मिले कोन थो। ऐं जेको घुरूं था मां मतिलबु इहो आहे त जहिड़ी तरबियत चाहियूं था उहा कोन थी थिए। सो बहरहाल, पेरेंट्स रेस्पेक्ट डे ते ॻाल्हाइण लाइ असां वटि ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी ट्रेनर ऐं साइकोलॉजिस्ट, मोटिवेशनल स्पीकर, टीचर असां सां गॾु मौजूदु आहिनि लाइव कॉल ते। शर्मीन साहिबा के असां पंहिंजे प्रोग्राम में भली कार कंदासीं। शर्मीन, मैं आपको वेलकम करता हूँ। आपका बहुत शुक्रिया अपने कीमती टाइम में से कुछ पल हमें वीकेंड विद आवाज़ में लाइव कॉल के जरिए दिए। थैंक यू। मुझे बुलाने का शुक्रिया। अच्छा शर्मीन, जैसे मैंने इंट्रो में ही कहा कि पेरेंट्स रेस्पेक्ट डे है, लेकिन हमें कंप्लेन मिलती है पेरेंट्स की तरफ से कि बच्चे ओब्लाइज नहीं करते। मैं इसके बारे में ये कहना चाहूंगी कि सबसे पहले जो ये वाली जनरेशन है ना, आई थिंक हमने पहले भी ये बात कर चुके हैं कि ये वाली जनरेशन छोटे शहरों से बड़े शहर माइग्रेट कर रही है। अब उस माइग्रेशन की वजह से क्या हो रहा है कि जहां हम एक कम्युनिटी में रहते थे कि हमारे सास ससुर, दादा दादी, नाना नानी सब साथ रहते हैं जॉइंट फैमिली में, वो जॉइंट फैमिली सिस्टम न्यूक्लियर बनता जा रहा है कि मियाँ बीवी और बच्चे घर में रहता है। तो जब वो मिलते भी हैं, जब वो मियाँ बीवी जो पेरेंट्स हैं, जब वो अपने माँ बाप से मिलते हैं तो उनके अंदर वो सब्र नहीं रहा, क्योंकि वो एक फास्टर लाइफस्टाइल से आ रहे हैं, तो वो चिढ़ के बात करते हैं अपने माँ बाप से, वो उनको काटते हैं, वो अपने पेरेंट्स की रिस्पेक्ट नहीं करता है। तो अगर आप अपने पेरेंट्स की रिस्पेक्ट अपने बच्चों की तरफ नहीं करेंगे, जो तरबियत लफ्ज है ना, तरबियत का ये मतलब नहीं कहना कि माँ बाप की इज्जत करो, वो हमें इस्लामिया क्लास में वैसे ही सिखाया जा रहा है बहुत छोटी उम्र से। मगर इज्जत करना होता क्या है, लीड बाय एग्जाम्पल जो है
वो आपके माँ बाप आपको सिखाते हैं। और अगर आपके माँ बाप अपने बुजुर्गों की इज्जत आपके सामने ना करें और अगर वो आपकी इज्जत ना करें, इज्जत दो तरफा होती है। अगर आप अपने बच्चों की इज्जत नहीं कर रहे और अगर वो आपको जवाब दे रहे हैं, तो अगर उन्हें थप्पड़ पड़ रहा है तो वो बच्चा सीखता है कि प्यार, जो प्यार होता है ना, वो मार होती है, तो फिर वो भी आगे जाकर वायलेंट होता है। अगर आप बच्चे से उस वक्त रीजन करें और कहें कि आप इस तरह में से क्यों बात कर रहे हैं, क्या हुआ है, आपको गुस्सा आ रहा है, ठीक है, सबको गुस्सा आता है, मगर गुस्से का इजहार करने के और भी तरीके होते हैं। तो फिर बच्चा गुस्सा हेल्दी तरीके से उसका इजहार करना भी सीखता है और वो इज्जत भी सीखता है कि मुझे जितना भी गुस्सा आ रहा है, जितनी भी जिद मेरे अंदर है, कुछ ऐसे बिहेवियर्स हैं जो कभी एक्सेप्टेबल हो ही नहीं सकते, क्योंकि मेरे माँ बाप ने नहीं किया, मेरे माँ बाप ने कभी ऊंची आवाज में ना मुझसे बात की, ना अपने माँ बाप से बात की, तो मैं भी नहीं कर सकता। तो ये सब लीड बाय एग्जाम्पल होता है। सही। शर्मीन साहिबा, पहले की दुनिया कुछ और थी, पहले के मामलात कुछ और थे। हम स्कूल्स में भी देखते थे, हमें डांट पड़ जाती थी, कभी कभी मारना भी हो जाता था कि टीचर ने डांट दिया या मार दिया, या फिर घर आके फिर अम्मी से तो मार जरूर पड़ती थी। लेकिन आजकल के बच्चे ये सब बर्दाश्त नहीं कर रहे। अल्फा जनरेशन जिसको हम आजकल कह रहे हैं, और उसके बाद बीटा जेन आएगी, उसके बाद कुछ और जनरेशन्स भी आनी है, तो क्या समझती हैं कि क्या इज्जत करना सिर्फ एक दिन का ही नाम रह गया है? क्या इज्जत करना सिर्फ मारने पीटने को हम कहते थे, या फिर इज्जत रिस्पेक्ट करना हम उसको कहते हैं कि हमें सुना जाए, हमें प्यार से समझाया जाए? क्या कहेंगी? आई थिंक आपने मेरे सवाल में ही जवाब दे दिया है कि पुराने जमाने में जो माँ बाप की इज्जत थी वो कमांड की जाती थी, तो वो जो रिस्पेक्ट थी वो रिस्पेक्ट नहीं थी, वो फियर था कि हमें डर लगता था तो हम चुप करके ओबे करते थे। आजकल की जिंदगी जो है, बच्चे जो हैं वो चाहते हैं कि आपको समझाया जाए कि हम क्यों इज्जत करें, ठीक है। तो उनको समझाना कि मैं आपसे 25 साल 30 साल ज्यादा जिंदगी गुजारी है, या मैं थोड़ा सा बेहतर जानती हूँ, मगर अगर आपकी कोई ओपिनियन है हम उसके बारे में भी बात कर सकते हैं। इज्जत देने से मिलती है, और जो बच्चे भी जो है ना, आप उनको इज्जत जितनी देंगे वो आपको देंगे। ये कभी कभार कंफ्यूज हो जाता है, माँ बाप को लगता है कि इज्जत एक डिफॉल्ट सेटिंग है, मगर कोई भी चीज अगर हम बच्चों को भूख सिखाते हैं, जो हम दिन में 3 दफा 4 दफा बच्चे को खाना खिला रहे होते हैं, या जब बच्चा बहुत छोटा होता है, उसके नैप टाइम्स होते हैं, उसकी फीडिंग टाइम्स होते हैं, ये सारी चीजें हम एक रूटीन में इसलिए कर रहे होते हैं ताकि बच्चे को हम सिखाएं कि भूख कब लगती है, सोना कब है, जागना कब है। तो इज्जत तो उससे काफी ज्यादा कॉम्प्लेक्स एक कॉन्सेप्ट है ना, वो भी सिखाना पड़ता है, वो गुफ्तगू से आता है। अच्छा शर्मीन, आजकल मैं समझता हूँ हमने जो एजुकेशन पे ज्यादा जोर दिया है वो टेक्स्ट बुक बोर्ड को आप समझें, याद करें, एग्जाम्स की तैयारी कराएं, टॉप पर आएं, तो उसको ही हम स्कूलिंग समझ रहे हैं और वहीं एक्सपेक्ट करते हैं कि भाई बच्चा सब कुछ सीख लेगा। लेकिन आप समझती हैं कि तरबियत एक अलग चैप्टर है, उस पर भी फोकस करना जरूरी है। 100%। लोग कहते हैं कि ये अच्छे स्कूल गया, ये बुरे स्कूल गया, इसलिए वो ऐसा है, मगर वो सिर्फ वो नहीं होता। आप घर में जो देखते हैं ना, घर में अगर मियाँ बीवी के बच्चों के सामने झगड़े चल रहे हैं 24 घंटे या जब भी, तो फिर बच्चा सीखता है कि लड़ाका होना प्यार है। तो आप जो सीखेंगे घर में वो आपकी तरबियत होगी, अच्छी हो या बुरी। और फिर दूसरी चीज ये कि स्कूलिंग में जो है ना, जो पूरा स्कूलिंग सिस्टम है वो सेटअप ही इसलिए हुआ है ताकि आपकी पढ़ाई पे, एकेडमिक लर्निंग पे काम हो, फिजिकल लर्निंग पे काम हो, तो स्पोर्ट्स जरूरी है, और सोशल लर्निंग पे कि दोस्तों के साथ वक्त गुजारना। अब हम क्या करते हैं, हम कहते हैं कि मार्क अच्छे नहीं आए, दोस्तों के साथ बाहर नहीं जा सकते, या कल से तुम्हारी क्रिकेट बंद है। तो हम अपने बच्चों की डेवलपमेंट ही वहां थोड़ी सी रोक रहे हैं। तो वो एक चीज है। और दूसरी चीज, तरबियत घर पे होती है। जिस तरह हम लोगों का बर्ताव करेंगे, हमारे बच्चे भी हमें ही देख के सीखेंगे। तो हमें लगता है कि हमारी तरबियत हो गई, हम बड़े हो गए, अब हमें जरूरत है हम उन चीजों से आगे निकल गए, बट दैट्स नॉट ट्रू। तरबियत सारी जिंदगी के लिए होती है। सही। शर्मीन साहिबा, मैं आपसे जरूर ये पूछना चाहूंगी, जैसे हम सिस्टर डे, मदर डे, फादर डे सेलिब्रेट करते हैं और आज का दिन सेलिब्रेट किया जाता है पेरेंट्स रिस्पेक्ट डे, क्या रिस्पेक्ट को हम एक ही दिन में समेट सकते हैं? क्या एक ही दिन नाम दे सकते हैं कि पेरेंट्स की रिस्पेक्ट हर दिन क्यों ना की जाए? आप ठीक कह रहे हैं। अगेन जैसे
एक बहुत कंट्रोवर्शियल टॉपिक है वैलेंटाइंस डे, और फिर लोग कहते हैं कि सिर्फ एक दिन क्यों। तो उसी तरह के बच्चे तो सिर्फ चिल्ड्रंस डे पे नहीं होते और माँ बाप भी सिर्फ पेरेंट्स डे पे नहीं होते। एक रिमाइंडर है कि चलें आज का दिन है, मगर उस रिमाइंडर के साथ हम क्या करें और बाकी जिंदगी अपनी हम किस तरह अलाइन कर रहे हैं वो भी जरूरी है। हम टैक्सेस भी साल में एक दफा देते हैं, मगर टैक्स फाइल, मगर सारा साल दिमाग में तो रहता है ना कि किस तरह हम फाइल करेंगे। बिल्कुल ठीक। अच्छा शर्मीन, बीइंग अ साइकोलॉजिस्ट एंड ट्रेनर, आप क्या समझते हैं बच्चे की कौन सी उम्र होती है जिस वक्त इस लफ्ज रिस्पेक्ट और अमली तौर पे इसके बारे में ट्रेन करने से वो हमें गेन कर लेता है और अकॉर्डिंगली उस चीज को एग्जीक्यूट करता है? प्लीज। जो बच्चे होते हैं ना स्पंजेस होते हैं, जब वो पैदा होते हैं वो देख भी नहीं सकते मगर वो सुनते हैं, वो महसूस करते हैं और वो अपने एनवायरनमेंट से इंफॉर्मेशन गैदर कर रहे होते हैं। उससे पहले भी जब बच्चा माँ के पेट में होता है वो ऑलरेडी माँ के बर्ताव से, अगर माँ को स्ट्रेस है तो वो स्ट्रेस फील करता है, अगर माँ खुश है तो वो खुशी फील करता है अम्बिलिकल कॉर्ड से। तो कोई एज नहीं होती। अगर बचपन से ही एक रिस्पेक्टफुल घर आना हो जहाँ सब एक दूसरे की इज्जत करते हों, तो फिर वो चीज एक ऐसी होगी कि क्योंकि वो ऑब्जर्व कर रहा है, वो देख रहा है, लर्निंग थ्रू ऑब्जर्वेशन होती है जो सबसे स्ट्रांग होती है बच्चों के लिए। तो जब तक वो उस उम्र तक आएगा कि आप उसे कहेंगे कि बेटा इज्जत करते हैं, ऐसे बात नहीं करते बड़ों से, वो कहेगा कि हाँ ठीक कह रहे हैं क्योंकि मैंने भी छोटी उम्र से यही देखा है। मगर अगर अचानक से एक दिन हम बोलेंगे बेटा तुम बड़े हो गए सबकी इज्जत करो और हमने कभी किसी की नहीं की, तो बच्चा कहेगा ये इज्जत होती क्या है, क्योंकि फिर वो सिर्फ एक लफ्ज बनकर रह जाएगा या एक एक्शन बन के रह जाएगा, वो अंदर दिल तक एक मॉरल कोड नहीं बनेगा उसके लिए। बिल्कुल ठीक। अच्छा शर्मीन, मुझे ये बताइए कि बेस्ट प्रैक्टिसेस क्या हैं जिससे हम बच्चे के अंदर रिस्पेक्ट को अमली तौर पे रिफ्लेक्ट करवा सकें? रिफ्लेक्ट का क्या मतलब? आई मीन कि बच्चा सीख जाए। मिसाल के तौर आपने एक एग्जांपल दी कि घर पे आप रहते हैं, अगर आप अपने पेरेंट्स की इज्जत नहीं करेंगे तो बच्चा भी नहीं सीखेगा, आप इज्जत से पेश आएंगे तो वो भी इज्जत से ही पेश आएंगे। मैं इसको थोड़ा सा क्लियर करता चलूँ आपकी इजाजत से कि बहुत सारे पेरेंट्स ऐसे हैं बच्चों के को साथ लेकर जाते हैं किसी के घर पे या उन्हीं के घर पे कोई मेहमान आते हैं तो पेरेंट्स बच्चों को सबके सामने डांट रहे होते हैं। तो वो तो इस बारे में आपका क्या ख्याल है कि किस तरह हमने एहसास दिलाना है बच्चे आपकी भी इज्जत है, इज्जत करनी भी है? जी 100%। और इसमें मैं एक चीज ऐड करूंगी कि एक आई थिंक हमारा माशरती आई थिंक आदत है हमारी कि हम डांटते सबके सामने हैं मगर तारीफ पीठ पीछे करते हैं। ठीक है, उसको हमें फ्लिप करना है कि अगर तारीफ करनी है लोगों के सामने करें और लोगों के सामने दिखावे के लिए नहीं, अपने बच्चे के भी सामने करें जब और कोई नहीं सुन रहा, क्योंकि आपके बच्चे ने सुनना है कि आप उसके एफर्ट्स अप्रिशिएट करते हैं। और अगर डांटना है तो वो अकेले कमरे में जहाँ सिर्फ आप और वो। दूसरी चीज ये कि आपने मेहमानों की बात की, तो एक छोटी सी चीज होती है जो हम बहुत ज्यादा लोगों में देखते हैं कि बच्चा कहीं आता है ना तो हम ये कहते हैं बेटा सलाम करो। ठीक है, तो एक होता है कि मैंने खुद सलाम किया और दूसरा होता है कि मैं बेटे को भी उसी के अंदर इन्वॉल्व करूं ताकि उसको पता हो कि वो एक्सेप्टेड नहीं है, ये सबके लिए ये रूल है। जिस तरह हम नमाज पढ़ते वक्त बच्चों को सिखाते हैं ना कि मैं नमाज पढ़ी हूँ, आओ मेरे साथ खड़े हो जा, कि ये सिर्फ मेरे लिए रूल नहीं है, हम दोनों के लिए है। तो सलाम करो। अच्छा, आपने आंटी से पूछा कि वो कैसी हैं, देखो उनको जुकाम हुआ या जो भी है, तो आहिस्ता आहिस्ता वो एक सोशल स्किल आप सिखा रहे हैं, जिस तरह आप डेमोन्स्ट्रेट भी कर रहे हैं क्योंकि आप भी कर रहे हैं और आप सिखा भी रहे हैं। और जब वो करते हैं तो फिर बाद में आके बताया वो आपने इतनी अच्छी तरह से आंटी से बात की, या दादा इतने खुश थे कि आपने उनके साथ इतना वक्त गुजारा, तुम कितने साबिर हो, तुम कितने बिकॉज बच्चों को भी पता होना चाहिए कि वो कौन सा स्किल सीख रहे हैं उस पॉइंट पे। सही। शर्मीन साहबा, स्कूलिंग सिस्टम इसमें कितना कंट्रीब्यूट कर रहा है, क्योंकि हमारे बच्चे आधा दिन तो स्कूल में गुजार के आते हैं, अपने फ्रेंड्स बनाते हैं, खास करके टीचर उनका रोल मॉडल होता है, तो स्कूलिंग सिस्टम इस बारे में कुछ कर रहा है, ये कितना कंट्रीब्यूट करता है हमारे बच्चों की लाइफ में, ये बताएं। मैं हर स्कूल के लिए कमेंट नहीं कर सकती क्योंकि मैं स्कूलिंग सिस्टम को इतनी डेप्थ में नहीं जानती, मगर मैं ये जानती हूँ कि जिन स्कूलों में मैं गई हूँ या जहाँ मैंने पढ़ा है वहाँ बहुत स्ट्रिक्ट रूल्स होते थे कि
आते हैं कि रेज योर हैंड बिफोर यू टॉक, कमरे से बाहर जाने से पहले इजाजत लो, ये सारी चीजें तो वैसे ही आपको बताई जाती थी। देन एक घरानों से बच्चे आते हैं तो अक्सर एक अम्मी का स्टैंडर्ड ताना होता है कि ये लफ्ज कहाँ से सीखा है, तुम्हारी टीचर ने सिखाया है। तो सोशलाइजिंग के अंदर कभी कभार हम कुछ ऐसी चीजें सीख लेते हैं जो हमारे घर में नॉर्मल नहीं होती, मगर उसका फायदा भी तो है ना कि हमें इतना एक्सपोजर मिल रहा है कि हमें उन 10 बच्चों से या उन 20 बच्चों से 20 घरानों का एक्सपोजर मिल रहा है। तो कभी कभार कुछ ऐसी चीजें होती हैं कि हमारे माँ बाप शायद हमें ना सिखा सकें जो हम उन बच्चों से सीख लें, क्योंकि बच्चे बच्चों से सबसे जल्दी सीखता है। तो हाँ, उसके अंदर भी बच्चों को बस डिसर्नमेंट सिखाना कि अच्छा क्या है बुरा क्या है, कि हाँ बेटा दानियाल जो आपका दोस्त है उसने ये आपको एक चीज सिखाई, ये बहुत अच्छी चीज है, मगर जिस तरह दानियाल तुम कहता है अपनी अम्मी को, फॉर एग्जाम्पल, हम अपने घर में नहीं कहते बिकॉज हम आप कहते हैं, तो मगर दानियाल बहुत अच्छा लड़का है। सो ये भी नहीं कि दानियाल कितना बुरा है वो तुम कहता है, तो वो भी के सबके अंदर अच्छे बुरे हैं। ये भी एक टीचिंग मोमेंट हो सकता है कि हर इंसान के अंदर अच्छी और बुरी आदतें होती हैं। बिल्कुल ठीक। अच्छा शर्मीन, कुछ पेरेंट्स अपने बच्चों से बहुत ओवर एक्सपेक्टेशंस रखते हैं, इसके बारे में आपका क्या ख्याल है? क्या ओवर एक्सपेक्टेशन से बच्चे में प्रेशर बिल्ड होता है, वो परेशान होता है, या पेरेंट्स और बच्चे के बीच मिसअंडरस्टैंडिंग क्रिएट होती है? ये एक बहुत अच्छा सवाल है बिकॉज ये बहुत होता है, ठीक है। ओवर एक्सपेक्टेशंस पेरेंट्स रखते हैं क्योंकि उन्हें लगता है हमारे बच्चे से बेहतर कोई नहीं, जो सच है वो उस पेरेंट के लिए वो सच है कि हमारे बच्चे से बेहतर कोई नहीं, मगर जब एक बच्चा उस एक्सपेक्टेशन पर रोज फिट करने की कोशिश करता है ना, उसमें प्रेशर डेवलप होता है। उस प्रेशर की वजह से लॉन्ग रन के अंदर उसको परेशानी हो सकती है, इनफैक्ट परेशानी की बीमारी भी हो सकती है। और उसके अलावा जब एक बच्चा अपने आप से परफेक्शन एक्सपेक्ट करता है ना, तो उसका वर्क एथिक भी इम्पैक्ट हो सकता है, जहाँ वो प्रोक्रेस्टिनेशन की तरफ जाए, यानी कि आखिरी मिनट पे काम करना, क्योंकि परफेक्शन के प्रेशर की वजह से उनको समझ में नहीं आता काम किस तरह करना, फिर आखिरी मिनट पे बैठ के होमवर्क कर रहे होते हैं, या आखिरी मिनट पे नहा रहे होते हैं कहीं बाहर जाने से पहले। तो एंड वो लॉन्ग रन के अंदर आपके करियर में आपको हर्ट कर सकता है। अच्छा शर्मीन, एक चीज़ बहुत ज़्यादा देखी गई है कि कोई बच्चा मतलब ओवर हाइपर है, हाइपर एक्टिव है, जब वो पेरेंट्स अपने बच्चे को लेकर किसी और फैमिली में जाते हैं, वो अपनी हाइपर एक्टिविटी दिखाता है, एग्रेसिवनेस दिखाता है, तो बच्चे जो पेरेंट्स हैं वो बड़ा गिल्टी फील करते हैं। अब इस चीज़ को किस तरह फेस करना है पेरेंट्स को, ताकि बच्चा भी ठीक से हैंडल हो सके और अपनी सेल्फ स्टीम है उसको भी बरकरार रख सके पेरेंट्स, प्लीज। देखिए, सबसे पहले तो ये जरूरी है देखना कि हम सब शहर में रहते हैं। बच्चे जो है ना, बच्चों की सोचें कि आपकी बैटरी और एक बच्चे की बैटरी जो है ना, दिन की एनर्जी की सेम साइज की है। हमारा जिस्म बड़ा है, हम वजन ज्यादा कैरी करते हैं, हम सोचते ज्यादा हैं, तो हम थक जाते हैं, मगर बच्चे के अंदर वो पूरी बैटरी रोज खत्म करनी होती है। तो बाहर निकलना, प्लेग्राउंड में खेलना, भागना कूदना, ये सब बच्चों की नेचुरल एक एलिमेंट है और जरूरी है, ठीक है। अगर उस बच्चे को वो आउटलेट नहीं मिलेगा अपनी एनर्जी के लिए, कि वो सारा दिन घर में बैठ के वीडियो गेम्स खेल रहा होगा, तो जब वो बाहर निकलेगा वो सारी हाइपर एक्टिविटी और भी बाहर आएगी, उससे कंट्रोल नहीं होगा। बच्चों को कंट्रोल सिखाया जाता है। जब आप केजी में होते हैं, एक चीज होती है, वन ऑफ द बेंचमार्क्स जो केजी के होते हैं, कि क्या बच्चा 10 मिनट एक कुर्सी में बैठ सकता है कि नहीं। तो ये भी आहिस्ता आहिस्ता आप सबको सिखा रहे होते हैं। तो मैं कहूँगी नंबर 1 पेरेंट्स के लिए कि बच्चों को वो आउटसाइड टाइम रोज बहुत जरूरी है। नंबर 2, जब वो आउटसाइड टाइम मिल रही है ना, तो पेरेंट्स अपने बच्चों को सिखा सकते हैं कि देखो, आउटसाइड टाइम होती है, इनसाइड टाइम होता है। आउटसाइड वो इज इनसाइड, कि बाहर चीखो चिल्लाओ, खेलो कूदो, जंपे मारो, जो करना है करो। घर के अंदर आवाज धीमी रखनी है, और थोड़ा सा आप बेशक खेलो, मगर इतना भागना नहीं, कुछ टूट जाएगा, आपको चोट लग जाएगी, वो लगता है। तो जब आप इनसाइड आउटसाइड वॉइस उनको सिखाएंगे, इनसाइड आउटसाइड एनर्जी सिखाएंगे, तो फिर ऐसा ऐसा दिन आप कह सकते हैं कि बेटा हम आज चाचा के घर जा रहे हैं, चाचा के घर हम बैठेंगे, हम बातें करेंगे, हम बहुत मजे करेंगे, अगर हम खेलेंगे कूदेंगे नहीं, वो बाद में कर सकते।
अच्छा शर्मीन, एक दो फैक्टर्स ऐसे हैं जिन फैक्टर्स की वजह से बच्चा चिड़चिड़ा हो जाता है। मिसाल के तौर बच्चे की ख्वाहिशात बढ़ जाती हैं। स्कूल में अगर वो पढ़ रहा है, 5वीं क्लास में, दूसरे बच्चों को देख रहा है, वो लंच बॉक्स बड़े अच्छे ला रहे हैं, वो बड़ी अच्छी गाड़ी में आ रहे हैं, वो अपने ड्राइवर के साथ आ रहे हैं, दूसरा बच्चा भी यही चाहता है। या छोटी एग्जांपल लें, किसी का पेन अच्छा होता है, किसी का पेंसिल अच्छा होता है, ज्योमेट्री बॉक्स अच्छा होता है, तो वो पेरेंट्स से कहते हैं कि भाई ये भी मुझे दिलाएं। लेकिन क्योंकि वो गरीब होते हैं पेरेंट्स, तो वो साफ मना कर देते हैं। उसकी वजह से बच्चे के दिल में पेरेंट्स के लिए डिसरेस्पेक्ट का फैक्टर और ज़्यादा बढ़ जाता है। बागियत, जो बागी हो जाना, वो फैक्टर भी बढ़ जाता है। इस चीज़ को किस तरह हमने लेकर चलना है ताकि बच्चा काम रहे? इसके दो जवाब हैं एंड ये बहुत अच्छा सवाल है। तो मैं ये कहूंगी कि सबसे पहले जिस तरह आप उस बच्चे से बात करते हैं ना, उससे बहुत फर्क पड़ता है। तो दो जवाब इसलिए क्योंकि मैं यहाँ एक पर्सनल स्टोरी शेयर करना चाहूंगी। मैं केजी में थी और एक लड़की थी क्लास में जिसके सबसे अच्छे, जो मैंने कहीं किसी दुकान में नहीं देखे ना, पेंसिल शार्पनर होते थे। तो एक दिन मैं और एक और लड़की थी, हमने उसका पता नहीं कोई रबर या शार्पनर कोई एक चीज ना उठा ली। ठीक है, हमने पूरा एक लाइक मिशन करके उठाकर मैं घर लाई और वो बहुत एक प्रेशियस सी चीज थी मेरे लिए। और मैं घर लाया, मैंने बाबा को दिखाया, मैंने बोला ये देखिए मैं क्या लाई हूँ। और बाबा ने देखा, उन्हें कुछ नहीं बोला। फिर उन्होंने कहा कि कहाँ से आया, ये किसका है, क्या तुम्हारी दोस्त ने तुम्हें दिया? नहीं, मैंने लिया। ठीक है, तो फिर उन्होंने फिर बहुत आराम से उन्होंने मुझे समझाया कि देखो, हम किसी की चीज उनकी इजाजत के बगैर नहीं ले सकते। अगर कोई आपकी चीज लेता तो आपको कैसे लगता, आप सैड होते। तो इतना समझाकर उन्होंने कहा कि कल आप वापस जाओगी और आप उसको वापस दोगे और सॉरी बोलोगी, क्योंकि वो देखो रात को कितनी परेशान होगी ना। तो मैं वापस गई और मैंने सॉरी बोला और मैंने उसको वो चीज वापस, उसके बाद मैंने कभी कोई चीज उठाई नहीं अपनी जिंदगी में, क्योंकि एक लेसन सीख लिया ना कि किसी और की चीज उठाना गलत है। दूसरा एक चीज है, आप सही कह रहे हैं कि अगर किसी की ज्यादा फैंसी चीजें होती हैं, वहां भी इसी तरह समझाना कि देखो बेटा, वो उसके माँ बाप ने उसको लेके दिया है, आज मैं आपके लिए ये नहीं लेके दे सकती। एंड आगे इंशाल्लाह आपकी बर्थडे आ रही है, उस पर शायद ले लो। ठीक है, तो देन वो जो रिवॉर्ड भी है ना, देन वो एक वजह से कि रिजल्ट आ रहा है तो दे देंगे, या बर्थडे आ रही है तो दे देंगे, तो आप वो सोच करें। और तीसरी चीज, अगर तब उसको जिद या गुस्सा या ऐसे कुछ आ रहा है, उसको भी एड्रेस करना जरूरी कि अच्छा, व्हाट आर यू फीलिंग राइट नाउ। क्योंकि शायद उनको गुस्से का लफ्ज नहीं समझ में आया या जिद का लफ्ज नहीं समझ में आया, तो वो कहें कि मुझे यहाँ भारी महसूस हो रहा है या पेट में दर्द हो रहा है। ठीक है, ये भी बहुत जायज है, क्योंकि हम क्या करते हैं, बच्चों को कहते हैं गुस्से नहीं करना, ये गुस्सा थूक दो, ये वो, मगर गुस्से को भी आइडेंटिफाई करना एक लर्निंग एक्सपीरियंस है कि यू आर एंग्री राइट नाउ। शर्मीन साहिबा, आपने अपना कीमती टाइम दिया वीकेंड विद आवाज़ में। नाज़रीन, अॼु पेरेंट्स रिस्पेक्ट डे आहे ऐं इहो ॾींहुं रिस्पेक्ट जो जेको ॾींहुं आहे उहो हिकिड़े ॾींहं लाइ त मनसूब नाहे थियल, पर ॻाल्हि इहा आहे त इहा बि यादि दहानी कराई वञे थी त रिस्पेक्ट करणु ज़रूरी आहे, ख़ासि करे पेरेंट्स जी हर ॾींहुं रिस्पेक्ट करणु ज़रूरी आहे। सो इन बहितरीन ॻाल्हि सां असीं ॿई तव्हां खां वठंदासीं इजाज़त। इम्तियाज़ बिल्कुल ईअं आहे नाज़रीन, इन उम्मीद सां जिते बि हूंदो तमामु घणो रखंदो ख़्यालु। अॼु जे ॾींहं जे रिफ्लेक्शन जे हवाले सां पेरेंट्स जी अगरि किथे का सम्झो था कमी कोताही रहिजी, उन्हनि खे कॾहिं बि झिड़क न ॾींदा करियो, उन्हनि खे मायूस न कंदा करियो। जेके ॻाल्हियूं पूरियूं न करे सघो त घटि में घटि उन्हनि जी ॻाल्हि जे ख़िलाफ़ु न वेंदा करियो। इंशाल्लाह सुभाणे वरी मिलंदासीं साॻी मंच ते नवनि टॉपिक सां गॾु। तेसिताईं पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ अहसन ऐं सबा आबड़ो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।